हालांकि पीमा जल अल्लाह ताला फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो मुरब्बे ज़ुल जलाल जो फ़ैसिलो आहे इबादत मूं अकेले अल्लाह जी कंदो, फरमा बरदारी तव्हां पंहिंजे अबे अम्मा जी कंदो। उनखे उफ़ बि न चओ, उनखे झिणक बि न ॾियो, पंहिंजा बाज़ू अदब जे करे उनजे साम्हूं झुकायो, नरमीअ सां ॻाल्हायो। पोइ जो फरमायो जिब्राईल अलैहिस्सलाम बददुआ कई, मूं चयो आमीन। ऐं इन्हीअ खां अॻु में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खजीअ जे थुड़ ते टेक ॾेई करे हुज़ूर जन ख़ुतबो ॾींदा। जॾहिं बि हुज़ूर जन खजीअ जे थुड़ ते टेक लॻाए करे ख़ुतबो ॾींदा हुआ हर जुमे जो। हिकु दफ़े सहाबा इकराम मशवरो कयो त हुज़ूर जन जे लाइ मिंबर तयारु कराइजे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मिंबर ठारायूं जंहिं ते बीही करे हुज़ूर जन ख़ुतबो ॾियनि। हज़रात सहाबा इकराम था फरमाइनि जॾहिं मिंबर तयारु थियो साईं जुमे जे निमाज़ जे लाइ, जुमे जे ख़ुतबे जे लाइ उन मिंबर ते चढ़िया। सहाबा इकराम था फरमाइनि उहो खजीअ जो सुकल थुड़ ईअं रोए पियो, उन मंझि ईअं उछगारूं ॾेई आवाज़ पिया जीअं बच्चो पंहिंजे माउ जे जुदाई जे करे रोईंदो आहे। अल्लाहु अकबर, ईअं रोइण जा आवाज़ पिया आया। हुज़ूर जन हिकदमि मिंबर तां लही उन खजीअ जे सुकल थुड़ खे भाकुर पातो। साईं जन फरमायो छो थो रोई? चई अल्लाह जे रसूल अव्हां मूं ते टेक लॻाए करे ख़ुतबो ॾींदा हुयो, अॼु तव्हां मूंखां परे थियो, मां तव्हांजी जुदाई ऐं फ़िराक बर्दाश्त करे न सघियुसि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेकॾहिं तूं चाहीं त मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां, अल्लाह ताला तोखे जन्नत में साओ करे। जेकॾहिं चाहीं त मां तुंहिंजे लाइ दुआ कयां तोखे अल्लाह ताला दुनिया में साओ करे। उन खजीअ जे सुकल थुड़ चयो अल्लाह जे रसूल मुंहिंजे लाइ दुआ घुरो त मां जन्नत में साओ हुजां। चओ न सुभान अल्लाह।